बिल्कुल नाज़रीन असां हिन वक़्त शिकारपुर शहर का बेगारी चौकी का जो माड़ी तरफ रोड वेंदो आहे असीं उते मौजूद आहियूं। हे मुकम्मल तौर ते तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ रोड मुकम्मल तौर ते खंडरात बणियल आहे। केतिरनि ई सालनि खां 30 सालनि खां मुसलसल 30 सालनि खां न ठहियो आहे। लेकिन इंजीनियर आफ्ताब अबड़ो जो ब्लैक जो शीप आहे इंजीनियर आफ्ताब अबड़ो उनजो इहो ई चवणु आहे त मां हीअ रोड ठारायो आहे। ऐं ख़ासि तौर ते नवंबर में जेका NIT थी आहे उन में 11 नवंबर वारी NIT में हीअ 32 नंबर सीरियल ते हीअ रोड मौजूदु आहे ऐं 40 मिलियन जो जेको आहे हीअ इन जी बजट रखी वई आहे। लेकिन तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ रोड मुकम्मल तौर ते खंडरात बणियल आहे ऐं हिन रोड ते काई बि जेको आहे मतिलबु आहे कमु न थियो आहे। मुकम्मल तौर ते खंडरात आहे। हिन ॻोठाणा जेके आहिनि सख़्तु तकलीफ़ुनि जो जेको आहे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं हे जेको इंजीनियर आफ्ताब आहे एग्जीक्यूटिव इंजीनियर हाईवे डिवीज़न शिकारपुर उन जेको आहे उनजी इहा दावा आहे त मां जेको कमु करायो आहे। इंजीनियर आफ्ताब अबड़ो अचो हिन लोकेशन ते अची मौजूदु असां सां ॻाल्हाए हीअ किथे आहे रोड किथे जेको आहे उहो ठही रहियो आहे। हिन वक़्त ताईं का शइ बि जेको आहे हिन ते न पथर लथो आहे न कुझु बि थियो आहे। लेकिन हिन जी जेका बजट आहे उहा हर साल कागज़नि में जेको आहे उहा ठहंदी आहे, कागज़नि में निकिरंदी आहे, कागज़नि में ई उहो रोड ठहंदो आहे। पर कॾहिं बि जेको आहे ऑन द स्पॉट ते हे जेको आहे न कोई ठेकेदार आयो आहे न कोई जेको आहे मां इंजीनियर आयो आहे न SDO आयो आहे न सर्वेयर आयो आहे। ऐं हिन रोड जी जाली जेको आहे स्टेटमेंट ठाहे जाली बिल ठाहे जाली जेको आहे माना चेक कढी करे हड़प कया वञनि था। ऐं साॻी सूरत हाल जेका 11 नवंबर ते जेका NIT थी आहे सीरियल नंबर 32 ते जेको आहे या 40 मिलियन जो हीउ कमु आहे। हिन वक़्तु हिते रोड ते कारिया वारा कख आहिनि। इहे इंजीनियर आफ्ताब अबड़ो ऐं उनजी जेको आहे करप्ट अने राशि टीम चवे थी त असीं हे जेको रोड असां ठारायो आहे ऐं ठही वियो आहे। इंजीनियर आफ्ताब अबड़ो ऑन द लोकेशन अचो हीअ किथे आहे रोड किथे तुंहिंजी पिथर आहे किथे जेका आहे तुंहिंजी हे वर्क आहे काई बि शइ नज़र नथी अचे। इन जेकी सूरत हाल में जेका आहे जेकी ॾींहं राति जेका आहे ॾींहं राति जेको इंजीनियर आफ्ताब करप्शन करे पियो ऐं ख़ासि तौर ते साल 2024 में 3 अरबन रुपयनि जी जेका आहे इंजीनियर आफ्ताब अबड़ो खुर्द बुर्द कई आहे। इन मां साफ़ तौर ते वाज़े तौर ते नज़र अचे थो त हुन सिर्फ़ु जाली बिल ठाहे हीअ सरकारी ख़ज़ाने ते धाड़ो हयो आहे। इन हवाले सां वधीक ॻोठाणनि सां ॻाल्हाईंदासीं जेके माड़ीअ जे आसपास जा रहवासी आहिनि त उन्हनि जो छा चवणु आहे। उते माड़ी तरफ़ शिकारपुर खां माड़ी तरफ़ जेको रोड वेंदो आहे असीं उते मौजूदु आहियूं। जेको साल 2024 में नवंबर महीने में जेका NIT थी आहे सीरियल नंबर 32 मुताबिक़ असां उन रोड ते बीठा आहियूं जेका बेगारी पुलिस चौकीअ खां माड़ी तरफ़ रोड वेंदो आहे। हिते जेको आहे मुकम्मल तौर ते रोड जेको आहे मुकम्मल तौर खंडरात बणियल आहे ऐं कोई बि तरक़ियाती न कमु न थियो आहे। ऐं हिन जेके रोड जा केतिरा ई दफ़ा जेके आहिनि पेमेंट आई आहे पैसा आया आहिनि निकिरी आया आहिनि पर कमु न थियो आहे। हिन रोड ते बदअमनी ऐं जेको आहे फुर लुट जूं वारदातूं मामूल बणियल आहिनि ऐं जेके बि हितां जे रोड ते ॻोठाणा गुज़रंदा आहिनि ऐं इहा ई सूरत हाल हूंदी आहे त सिज लथे खां पोइ जेके आहिनि फोरू रोड ते ईंदा आहिनि ऐं लुटमार शुरू थी वेंदी आहे। असां सां गॾु हिन इलाइक़े जा जेके ॻोठाणा नौजवान असां सां गॾु आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त हिन रोड जी जेको आहे जेकी हालत आहे इहा केतिरनि सालनि खां वाह इहा रोड जी हालत केतिरनि सालनि खां आख़िर छो थो थिए। हिनखे कम से कम 12-13 साल जो थियो आहे सम्झी न। इहा रोड माना इहे फुट वुट हणनि था छा बि हणनि था हिनखे माना महसूसु नथा थियनि न मंज़ूरी थिए थो न कुझु बि थिए थो। माना कम से कम हिनखे 18-19 साल थियण वारो अथसि अञा ताईं रोड ठाहियो न। माण्हू चवनि था हिनखे ठहंदो आहे अचनि था वॾा मुंशी अचनि था कहिड़ो बि अचनि था ठेकेदार बि अचनि था असांखे माना ॾेखारनि था बाबा हिते रोड ठहंदो छा बि ठहंदो। हा चुप कर ठहंदो छा ठहंदो हिते माना कुझु थिए नथो सम्झी न। हाणे चवनि था माना 4-5 महीना थियो वरी बि आया न वरी बि नथा ठहनि। मुंशी हाले कहिड़ो आहे इहो माना पैसा काई था वञनि हाले जमादार काई थो वञे हाले कहिड़ो हिन को साहब आहे उहो बि काई थो वञे सम्झ में नथो अचे रोड ठहे नथो। हिनखे साल बजट त अचे थी हर साल अचे थो सही बजट अचे थो माना हिनखे न बजरी हिते अचे थो न हिनखे कहिड़ो क्रैश अचे थो कुझु बि नथो अचे न डांबर अचे थो कुझु बि नथो अचे माना हिन जो माना बजट बि खाई था वञनि। हिन में कुझु आहे ई न सम्झी न माना कूड़ था ॻाल्हाइनि हिनखे छा कंदा त उहो कंदा त माना कुझु बि न आहे। इहे माण्हू पैसा खाई था वञनि आया मुंशी माना ठाहे नथा हाणे बि इहो बजट खाई विया वरी बजरी अॻिते विया हेॾे बि विया
नंढा नंढा रोड बि ठही विया असांजो मेन रोड आहे इहो नथो ठहे। अस्सलाम सर, हिनखे 12-13 साल थी था वञनि, लॻभॻि 12-13 साल। ऐं जेॾी महिल बि असां जॾहिं त ॾिसंदा आहियूं इहे रोड अची करे मापे वेंदा आहिनि ठेकेदार वग़ैरह, हिते माप बि हणी वेंदा आहिनि, वरी उन खां बावजूद बि रोड ठहे ई नथो, कमु नथा कनि। अलाए ठेकेदार पैसा खाई था वञनि, अलाए छा बि, इहो को बि ख़बर न आहे। अलाए अमलदार वॾा मुलविस था। असां न बाबा, असां जेॾी महिल नंढा हुआसीं, हाणे ईअं सम्झो असांजो उमिरि 25-26 साल लॻभॻि ईअं थियण वारो आहे, त माना उन खां बाद को रोड ठहियो ई न आहे। जेॾी महिल असां नंढा हुआसीं त उन टाइम वॾा ॿुधाईंदा हुआ त भई रोड उन टाइम ठहियो, सुठो ठहियो, हाणे नथो ठहे। ऐं बाक़ी जेको असां इंतिज़ामिया सां राब्तो कयोसीं, जेके रोड्स वारा आहिनि, चवंदा असां साल में रोज़ हर साल ठाहींदा आहियूं। न बाबा, किथे साल में किथे ठाहियूं असां त अॼु ॾींहं ताईं त असां सिर्फ़ु इहो ईंदा आहिनि, छड़ो मापे वेंदा आहिनि, बाक़ी ठाहिण त असां कॾहिं ॾिठो ई न आहे हिननि जो, ठाहियूं किथे, कोई बि नथो अचे। ऐं रोड जेको ख़राबु आहे, रोड जे ख़राबु हूंदे जे बजाए जेके झाका आहिनि, खॾा आहिनि, इन जे करे रोज़ हिते चोरियूं थींदा आहिनि, फुर थींदा आहिनि। करीम बख़्श इहो मूंखे ॿुधायो, तव्हां जेको आहे माशाल्लाह 30 साल त उमिरि हूंदी, त 30 सालनि में हिते रोड ठहियो आहे? न सर, असां जॾहिं खां आया आहियूं असां रोड ठहण न ॾिठो आहे सर। असांजा वॾा चवंदा हुया त असांजे टाइम में रोड ठहियो आहे, उन खां पोइ हिन रोड खे हथ बि न लाइतो आहे सर। शिकारपुर खां वठी माड़ी ताईं तव्हां रोड चेक कंदव, सॼो रोड ख़राबु आहे। हिन रोड ख़राबी जे वजह खां इहो सभु कुझु थिए थो, इहो फुर थिए थो, लुट थिए थो, जेको बि थिए थो त हिन रोड जे वजह खां सर थिए थो।